तरफ़ां तव्हां जेके फिल्मूं आयूं उहे त ॾिठियूं हुजे, जीअं ज़ख़्मी शेर, बाग़ी शेर, ज़िद्दी शेर। इन्हनि टिनी फिल्मनि जी कामयाबी खां पोइ हाणे जेका असां फिल्म ठाही आहे हुन जो नालो आहे खूनी शेर। खान खे मिलाईंदो हुनजे हरामी पुटनि सां पुरानी दुश्मनी वरजाइणी पवंदी। मूंखे दुश्मनी जी परवाह न आहे। सुणो आहे आयो हिन शहर में नो हुस्न जा दीवाना किथे विड़ी न पऊं जहिड़ा थींदा वॾा जहिड़ा थींदा। जब मूंखे पराग में सॼो कोट मारणो पियो त सॼो कोट मारींदुसि। हिननि बेसहारनि जो सहारो माया भाइर खे ठाहे थींदा वठो ई हथियार मूंखे कोन्हे कुझु। जेल कपा जो घर जेकी इज्जत जी कीमत लगाईंदा न उहे इज्जत वारा न हूंदा बेगैरत हूंदा न बेगैरत। मुंहिंजे भाउ जी जंग आई आहे। मुंहिंजो जानी अथव जहाद में ओ मुंहिंजो जानी अथव जहाद में ओ जा दिल बंदला यार वञ घोट वहा जो आहिनि जहिड़ियूं बागड़ी जूं कुतियूं बीठियूं आहिनि। तोखे साहब जी साहिबी जी ख़बर ई कान्हे। ॾिसण न विसारींदा।
थी करे नहीं मां त कोन आयो आहे अदा थेलो मुखे ने त मां खणी हला तूं त थेलो खणी सघे थी हाँ हाँ छो न ऐ ये तो गुरु अदा ऐ जी चयो मैं त ॻाल्हो आहे तूं कोन खणी पर तोहार जो ज़िद न वियो बाबा शाहबाज़ इहो थेलो मूंखे ॾे मां थो खणा बाबा अम्मा खबर बि अथई अदा जी जंहिं ॻोठ में ड्यूटी आहे धाड़लनि जो ॿुधी घर जी लिकी वेंदो आहे मतां किथे मुक़ाबलो थी पवे अदा अम्मा चले अम्मा मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी जन उते त को बि मुक़ाबलो कोन हो पर मां हिन घर में जंग हणण आयो आहियां तुंहिंजे शादीअ जी तो भला खे हाणे बाबर जे घर वञणो पवंदो ये बला तुझे ये जान को न छडींदी जेसी ताई का ई बला तुझे गिचीअ में न विझंदी पहिरीं तुंहिंजी शादी थींदी पोइ मुंहिंजी समझी छब्बीस कितने शुरू थियो हले घर खारा मंदर घर कितनी बाहर झगड़ो कर शुरू चल न भी सोच बस अम्मा शुरुआत तो वो थी करे खबर थी वो तो सा चिपड़ी को नहीं मुंहिंजा पाक परवरदिगार हिन भेण भाउ जी मोहबत खे सदाई शादाई आबाद रखजांइ ज़ालिमनि जी नज़र खां बचाइजांइ ऐं सदाई ख़ुशी
ते खिल जेके मौत खे ॾिसी लिकंदा आहिनि। मौत खां लिकण ऐं भॼण नामुमकिन आहे, नामुमकिन। तुझे मौत जो परवानो ही खूनी शेर हथ में खणी आयो आहे। पर तुझ मूंसां दुश्मनी कई आहे। खूनी शेर जो हर वो शख्स दुश्मन हूंदो आहे जंहिंजे सिर जी क़ीमत खूनी शेर खे मिलंदी आहे, खूनी शेर खे मिलंदी आहे। सोचा पियो त हिन वारे वञी चाचा वारनि सां ॻाल्हायां ऐं ॿिए दफ़े जॾहिं मौक़ो थिए अचां न त भेण फरज़ाना जी शादी कराए छॾियां। वाह दावा, वाह वाह। रुगो मुझे शादी जे फिकर दी। पहिरियां पंहिंजी शादी जो त सोचे। जंहिं छोकिरे सां तुंहिंजी शादी कराई ईअं न थियो त उहा शादीअ राति इनकार करे छॾी त छोकिरो मिर्जो वॾो थी वियो आहे। जेसीं ताईं अम्मा खे ॿी का कमकार लाइ छोकिरी नथी ॾियां तेसीं ताईं घटि में घटि मां शादी जे बारे में कोन सोचींदमि। मुंहिंजा मिठड़ा भाउ, ॿी छोकिरी जी कहिड़ी ज़रूरत आहे? मां जो आहियां हूअं बि मां अम्मा हाजरा खे पंहिंजी माउ सम्झंदी आहियां ऐं अदा शहबाज खे पंहिंजो भाउ। अड़ी चरी तूं त मुंहिंजी भेण आहीं। उहा ॻाल्हि सही आहे साईं मां, पर तोखे त पंहिंजे घोट जे घर वञणो आहे न। उहे न्याणियूं परायूं अमानतूं हूंदियूं आहिनि। वाह दावा, तूं सही थो चईं। मां हिन घर में धारी आहियां न। जीअं तूं घर आयो आहे मूंखे कढण जी ॻाल्हि कई थो। मां तंग थी वियो आहियां। अलाह को तो ॿिए दफ़े घर में न हूंदसि पोइ त जान चढ़ी पवंदई न। छाती चई तंग थी वियो आहियां तोखां। उन भेण खां तंग थी वियो आहियां जंहिं ते मां कख बि न हसां थो। उन भेण खां तंग थी वियो आहियां जंहिंजे अखियुनि में ॻोढ़ो बर्दाश्त न कंदो। उन भेण खां तंग थी वियो आहियां जेके पंहिंजे अखियुनि जो तारो सम्झंदो आहियां। अमा तूं ई हिनखे ॿुधाए त मां हिन मां तंग न आहियां थियो। ॿाहिरि भेनरुनि मां तंग न आहिनि थींदा, पर इहो दस्तूर आहे छो त न्याणियुनि खे हिकु न हिकु ॾींहुं पंहिंजो घर छॾणो पवंदो आहे। न त ॿाहिरि भेनरुनि खे पंहिंजे छपर छांव मां कॾहिं न कढनि। अदा मुझे माफ कर। अदा मुझे माफ कर। अदा मुझे माफ कर। अदा मुझे गलती थी हुई। अदा मुझे माफ कर। भेनरुनि जी चाह ॿाहिरि जे पेरनि में न पर दिल में हूंदी आहे। मुझे गलती कई अदा। मां ताकी गलती कई। मुझे बने ताकी गलाया। मुझे बने बाकी गलाया। अदा मुझे माफ करे सर। माफ करे सर। तो के माफ कर दो। तू मुझे माफ करे चल। मां तो के घणो कुछ करना है। दादा तू केड़ी गाली तो करे। अदा शहबाज
तव्हांजो फरज़ाना सां इहो प्यार ॾिसी करे मुंहिंजे दिलि मां त इहा ई आह थी निकिरे त हर भेण खे तव्हां जहिड़ो भाउ मिले। कीअं मां? हा दी, मुंहिंजो पुट त लखनि में न पर करोड़नि में हिकु आहे। इन में को बि शक न आहे। अम्मा हाणे बाबर खान छा कंदो आहे? पुट वॾे पीउ जो पुट आहे, वॾा ई कम हूंदसि। अदा यो निशानो न गुसई। हाँ अदा मारणो ना है, सिर्फ प्यार कर, प्यार। रेसर मां तव्हांजी खिदमतगार हारी रहीम बख्शी जी दी आहियां। ये असांजे गुलाम जी धी आहे। ॿुधा हाणे हिन जो छा कजे? हिनखे असांजी गुलामी ॾियणु खपे। छोरी तोखे असांजी खिदमत करण जी पूरी क़ीमत मिलंदी। हल हलो सदा जेकी इज्जत जी क़ीमत लॻाईंदा आहिनि न उहे इज्जत वारा न हूंदा, बेग़ैरत हूंदा आहिनि, बेग़ैरत। अदा हिन जी ज़बान कैंची वांगुरु थी हले। इहा ज़बान बंदि करण असांखे ईंदी आहे मोहबत सां, रियाज़ गाड़ी में। रेसा मुझे न्याणीअ खे छॾ, रेसा मुझे न्याणीअ खे छॾ। छॾींदासूं, ज़रूरु छॾींदासूं, पर सबक सेखारे कर। ओए रेसा मां तव्हांखां माफ़ी थो वठां। रेसा ख़ुदा जे वास्ते मुंहिंजी न्याणीअ खे छॾ बाबा। शाहबाज पुत्र
शाबाश पुत्र, शाबाश पुत्र। शाबाश चाचा, कहता है न मूंसां वॾो ज़ुल्म थियो आहे, मूंसां वॾो कहर थियो आहे पुत्र। कहता है तव्हांजो थियण वारो भेणियो बाबर मुंहिंजी न्याणीअ खे खणी वियो आहे बाबा। जेकॾहिं पुट उनखे उनजी इज़त समेत मोटाए न सघी न त उनखे गोली हणी छॾिजां बाबा, छो त इहो बदनामीअ जो भार मां न खणी सघंदुसि बाबा। हौसलो कर चाचा, असांजी ज़िंदगी अमानत आहे हिन ॻोठ जी इज़त ऐं आबरू बचाइण लाइ। तूं यकीन कर चाचा, तुंहिंजी न्याणी उन्हनि बेग़ैरतनि खां वापसि मोटाए ईंदसि ऐं उन्हनि बेग़ैरतनि खां तुंहिंजी इज़त जो हिसाब किताब वठंदुसि चाचा, हिसाब किताब वठंदुसि। शहबाज अम्मा मूंखे न रोक, ग़रीब हारीअ जी इज़त बचाइणी आहे, ईअं सम्झ त हवेलीअ जी इज़त बची वेंदी। शाबाश, जेको कमु करण लाइ वञी थो न उन्ही करण खां पहिरियां कुझु सोच। बाबर वारनि सां तव्हांजा रिश्ता जुड़ियल आहिनि, किथे ईअं न थिए जेका दुश्मनी जी बाहि विसामी वई आहे उहा हिकु दफ़ो ॿीहर न भड़की पवे। कुझु सोच पुट, सोच। चाचा फेर मोहम्मद, इज़तूं जॾहिं दाव ते लॻी वञनि सोचणु फुज़ूल आहे। जेकॾहिं हिन इहे जाइ ते मुंहिंजी भेण फरज़ाना ऐं साइमा हुजनि न त असांजो कहिड़ो फ़ैसिलो हुजे हा? इहो ई फ़ैसिलो हुजे हा, इज़तूं बचाए लूटी अचूं हा। त पोइ मूंखे चाचे रहीम जी इज़त बचाइणी आहे। वाह कजे शहबाज खान, शायद तोखे ख़बर न आहे त असां कंहिंजा माण्हू। चुप! मां तोखे बि सुञाणा ऐं तुंहिंजे मालिकनि खे बि सुञाणा। शहबाज मूंखे बख़्श कर। जेकॾहिं जीअण जो हेॾो शौक़ अथई त पोइ ॿुधाए उहा छोकिरी किथे आहे? ॿुधाए। हा मां तोखे ॿुधायां थो, छोकिरी ओरे।
तोसां इंसाफ़ थींदो, तोसां इंसाफ़ इहो शहबाज़ जो तोसां वाइदो आहे, वाइदो। भली करे आया साईं, भली करे आया। उनखे सुञाणो था? अदा शहबाज खान त उन्हनि तहखाननि ते पहुतो आहे जिते असां पंहिंजा खज़ाना लिकाईंदा। जेको ॾिठल न हो न उहो ॾिसी आयो आहियां। बद किरदार, बद चलन रेस। तूं मुंहिंजे ऐं पंहिंजे रिश्ते जी सुञाणप विसारे छॾी आहे। लॻे थो त तूं होश में न आहीं। अॼु ई त होश में आयो आहियां। हिक पासे उहा मज़लूम न्याणी ऐं ॿिए पासे तव्हां, हथ में शराब। यज़ीद था लॻो मूंखे। दिल त चवे थी हिन हथियार जो सॼो बारूद तव्हांजे सीननि में लाहे छॾियां, पर वरी बि मूंखे हुन मज़लूम न्याणीअ जो ख़्यालु थो अचे, राम थो अचे मूंखे हुन न्याणीअ ते। ईअं त हुआ जीअंदे ई मरी वेंदी। बाबर खान, हाणे तुंहिंजे ज़िंदा रहण जो हिकिड़ो ई शर्त आहे। तो ई हुनजी लट लुटी आहे। हाणे तूं ई हुनजे इज़त जो रखवालो थींदे। असां सरदार अकबर खान जा पुट आहियूं। तूं असांजे शिकार खां असांखे शिकार करण थो चाहीं? लॻे थो हिन शराब जी असां खां वधीक तोखे ज़रूरत आहे। अचे पी 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 पी। छा नंढनि रेसनि सां इहा जुठ सफ़ा कमगावा थी विया? कंहिं बि जुड़ण जी कोशिश कई न त हिननि शहज़ादनि जा हिते लाश लेटंदा। शहबाज खान, तुंहिंजी इहा जुरत छा थो ॻाल्हाईं? किथे थो ॻाल्हाईं? कंहिंजे साम्हूं थो ॻाल्हाईं? ॼाणा थो अकबर खान, ॼाणा थो। तोखे ई थो चवां, जंहिंजो हिकु न पर अलाए केतिरा नाला आहिनि। ज़र तुंहिंजो नालो, ज़र तुंहिंजो नालो, ज़ुल्म तुंहिंजो नालो। तुंहिंजी गुस्ताख ज़ुबान रिश्तनि खे विसारे वेठी आहे। शहबाज, ख़बर अथई न त हिन सां तुंहिंजो कहिड़ो रिश्तो आहे? अकबर खान, अॼु खां पोइ हिन रिश्ते जो नालो तुंहिंजी ज़ुबान ते न अचे। इहो रिश्तो मूं हमेशह ख़तमु करे छॾियो आहे। अरे तूं पुरानी दुश्मनी छो थो जगाई? अरे तुंहिंजो पीउ मुंहिंजो वेगो भाउ, वेगो भाउ। ज़मीनुनि जी जागिरुनि जे विरांगे कब्रुनि जा मुंह खोले छॾिया। तोखे शायदि यादि न हुजे, जॻह जे फ़ैसिले मुताबिक़ मूं क़ुरान ते हथ रखे तुंहिंजे पीउ खे माफ़ करे छॾियो। ऐं उन दुश्मनी खे ख़तमु करण लाइ तुंहिंजे मरहूम पीउ 100 एकड़ ज़मीन ऐं तुंहिंजी भेण फरज़ाना जो संग अदे अकबर खान जे पुटु बाबर खान खे ॾिनो हो। ऐं उन संग खे ख़तमु करे तूं ॿीहर दुश्मनी खे दावत थो ॾी। इहा दुश्मनी तोखे नुक़सान ॾींदी शहबाज़। मूंखे दुश्मनी जी परवाह न आहे। जेको थींदो ॾिठो थींदो।
मां सिर्फ पंहिंजो फ़ैसिलो ॿुधाइण आयो आहियां त हुन मज़लूम जी लुटियल इज़त बाबा खान जे बदकिरदारीअ जो सबूत आहे। ऐं हा, उन छोकिरीअ खे इज़त ॾियण लाइ बाबा खान खे हुन सां शादी करणी पवंदी। शादी आदो भेड़ियो थई, अदो भेड़ियो, जी ही मुंहिंजो अदो भेड़ियो आहे, अदो भेड़ियो आहे। बिल्लीअ खे ख्वाब में छिछड़ा नज़र आया आहिनि। अकबर खान, हिन जुमे ते जेकॾहिं तुंहिंजे पुट जी धन हुन मज़लूम न्याणीअ लाइ न आई न त मां हिन हवेलीअ में लाशनि जा ढेर लॻाए छॾींदुसि। ढेर। ऐं हा, सभ खां पहिरीं तुंहिंजे पुट जो जनाज़ो निकिरंदो, तुंहिंजे पुट जो। याद रखिजे, इहा तो मुंहिंजी भेण आहे, भेण। इन्ही आज़ार जे करे मां जे शहबाज खान जी ड्यूटी हिन पंहिंजे ॻोठ में न लॻाई, छो जो मूंखे ख़बर हुई त इहो ईमानदार ऑफिसर असांजे बेईमाननि खे हज़म करे कोन सघंदो। अदा, तूं बेफ़िक्र थी रह। इन सूबेदार खे इन जी सूबेदारी समेत दफ़न कराए छॾिबो। न रहंदो बांस, न वॼंदी बांसुरी, नाग बि मरंदो ऐं लठ बि बचंदी। मासूम थे केर अखियूं खणी न ॾिसे, केर आंगुर खणी न ॾिसे। अॼु खां पोइ हीअ मासूम मुंहिंजी भेण ऐं अकबर खान जी थियण वारी न आहे। न कंध मथे करे घर वञ चाचा। जुमे ते अकबर खान वारनि जे घरां ॼञ ऐं मुंहिंजे घरां ॾाह थींदो। भला कुछ कंदे शहबाज। अब शहबाज छा थियो? हाँ, छा ॿुधायां त छा थियो आहे। अॼु ॾींहं ताईं उहो थींदो आयो आहे जेको तो चाहियो आहे, पर हाणे उहो थींदो जेको मां चाहींदुसि। हा दा, उहो ई थींदो जीअं तूं चवंदे। अमां कीअं? हा दे, पर शहबाज पुट तूं चवण छा थो चाहीं? हुन ग़रीब हारी जी धीउ जो छा थियो? हाँ मां, फ़ैसिलो करे आयो आहियां। उन न्याणीअ जी शादी हाणे बाबर खान सां थींदी। मूंखे माफ़ कजांइ। तो जेको फ़ैसिलो कयो आहे उन ते पछताओ न। हीअ तुंहिंजी भेण तो मथां क़ुर्बान थियण लाइ तयारु आहे भाउ, तयारु आहे।
बाबा जी पुट। ये मानी खाई चढ़ जाए मां हलां थी। हाँ बाबा हाँ पुट, पर केॾां थी वञी? बाबा फरजाना वारनि ॾे वेंदसि। हाँ पुट भली वन, पर थोरो ख्याल सां वञजांइ। सरदार अकबर खान जा पुट असुल वहशी बगड़ थी पिया आहिनि। बाबा अहिड़नि बगड़नि जूं अखियूं कढण मूंखे चङी तरह ईंदियूं आहिनि। हूअं बि अदा शहबाज़ अहिड़ो सबक़ सेखारियो अथनि जो साहब बि सोचे खणंदा। हाँ बाबा अल्लाह ख़ैर कंदो, वरी पुराणी दुश्मनी उथली आहे, अल्लाह ते छा थींदो? बाबा अल्लाह ख़ैर कंदो, तूं परेशान न थी, मां हाणे हलां थी। ऐं हा बाबा ठाव यादि कयूं खयूं अचिजांइ, तूं हमेशह विसारे छॾींदो आहे। मां त शहर मां इन लाइ आयुसि त सोट सरदार अकबर खान सां वञी मिली अचां, पोइ इंजॉय करे अचां। सोचुमि त शौक़ शिकार बि कंदासीं, सियासत खां बि परे रहंदासीं, पर हिते त मसला ई टिया लॻा पिया आहिनि। पुरानी दुश्मनी वाली जागी भैया तो ना भैया दुश्मनी मरण का सवाल कौन खत्म थी आदा शहबाज हथियार दे जोर ते धमकी ॾेगा तो हम गरीब हारी जी थी असां जे घर जी इज्जत बन गई ना थियो जो ख्वाब ऐं हो ख्वाब कॾहिं बि पूरो न थींदो। मां साथ वॾा या दुश्मनी शहबाज जे पी खां ई शुरू थी ऐं हाणे शहबाज ताईं ख़त्म थींदी। अचो साहब, अचो सही, अचो ओ हिते। हाँ इंस्पेक्टर, तूं पंहिंजे फोर्स सां पहुची वे। सरदार साहब तो साहब जी साहिबी ॾिठी किथे आहे बाबा? असां बि तव्हांजा, फोर्स बि तव्हांजो, हवेली में जो पन चुरे त असांखे त ख़्यालु रखिणो पवंदो न बाबा। असांजे लाइ को हुकुम? को हुकुम ना है तुझे लाए, को ऑर्डर ना है तुझे लाए। जंहिंसां छेड़ो आहे उनखे जुमे जे अचण खां अॻु में ई मां मारींदुसि। न बाबा न, शहबाज कानून जो मुहाफ़िज़ आहे, इनखे सरकार जी बख हूंदी। मुंहिंजे हूंदे तव्हांखे परेशान न थियणु घुर्जे। हूं परेशान न थी, वारी सियासत बाक़ी कॾहिं कमी ईंदी। हिकु माण्हू आहे, वॾे कम जो माण्हू आहे, इनखे सिर्फ़ तस्वीर ॾेखारण जी ज़रूरत आहे, बाक़ी इहो इंस्पेक्टर हमेशह जे लाइ दास्तान बणिजी वेंदो। साहब तुंहिंजो वात छो पटियो पियो आहे? एजाज खान थो चवे हिकिड़ो माण्हू आहे, उहो इंस्पेक्टर खे चटणी करे छॾींदो। उहो तूं न ही, उहो शहबाज खान आहे। कम थी विया ॻाल्हा। अरे सालो थी पियो ही, सालो न त अहिड़ा सोचा हणे त सॼी ज़िंदगी यादि करी। वरा बाबा ये वठ एजाज साहब मोकिलियो, हिन जो साह कढणो। दिलबर एजाज मूंखे फोन ते सभु कुझु ॿुधाए छॾियो आहे, हिन जे सिर जी क़ीमत बि तय करे छॾी आहे। ईअं सम्झ त ही ॼाओ ई कोन हो। वरा बाबा ये कम छॾे छो न थो ॾियो? दिलबर हीअ दुनिया हमेशह मज़लूमनि जी दुश्मन रही आहे। जेकॾहिं ही मूं कमु छॾे ॾिनो न त हितां जो कानून मुंहिंजो दुश्मन थी वेंदो। हुन करे पाण खे ज़िंदा रखण जे लाइ ॿिए जो साथ
निपोड़े छॾींदो आहियां निपोड़े छॾींदो आहियां केर आई तू मौत चवंदा आहिनि मूंखे असांखे अकेलो करे वे होती अदा शाबाश होती मां तुझे तब देना मिलती नहीं ऋति तुझे बाहर में जानो नहीं बता तुझे पूरे के पूरे निशान ना होती अदा शाबाश होती सब्र कयो अभी हाज़िर सब्र कर जंहिं बि कयो आहे न वॾो ज़ुल्म कयो जंहिं बि ज़ुल्म कयो आहे उन जो हिकिड़ो ॾींहुं ईंदो पर तोखे हिन घर में अचण जी का ज़रूरत कोन्हे का उन लाइ त मुंहिंजे शरीर जो पुट हिन घर जा दरवाज़ा ताला बंदि करे छॾिया हुया जवान पुट जी मौत तो थी तेरे पर थी आहे न त तूं इएं जेको चयो आहे न सोचे सम्झे चयो आहे ऐं तूं बि सम्झी छॾ त मूं तोखे पहिरियों ऐं आख़िरी दफ़ा चयो आहे ॿीहर चवण जी ज़रूरत न पवे मां हिन महिल कुझु बि न ॻाल्हाईंदुसि पर यादि रखजांइ फरज़ाना मुंहिंजे पुट जी मंगा मंगा मां चवां थी हले वञे था हले वञे था मां हिन महिल वञा थो पर हिते ज़रूरु ईंदुसि ऐं तुंहिंजी धीउ जो तंगो पंहिंजे पुट लाइ वठण ज़रूरु ईंदुसि इनके तो घरा कटी छॾियो आहे जी सता है कान चङो थी सभा कम गावा करे छॾी हाज़िरा गावा करे छॾी अरे बस न तो करी सालो थी पियो ही सचो हाणे त यादि करी बाबा साईं इहे ॻाल्हियूं असां कैसे बर्दाश्त कंदासीं बाबा साईं हुन पौड़ीअ जी इहा मजाल जो तोसां तेज ॻाल्हाए अदा मां त चवां थो उन सूबेदार जी क़बर जे भरिसां बाक़ी भातियुनि जूं क़बरूं बि ठाहे छॾियूं अदा
या लाश जे मथा पार कढण वारी पोड़ी हाजरा जेकर पंहिंजो फैसलो न वटायो तो वरी पुरानी दुश्मनी वरजाइणी पवंदी। न न बाबा सरदार साहब न, मां तव्हांजो पुराणो नमक हलाल आहियां। सरदार साहब हिकु मामूली क़त्ल कोन्हे को, कानून पंहिंजे ऑफिसर जे कातिल खे ॻोल्हे रहियो आहे। सॼी इंतज़ामिया हरकत में अची वई आहे। सरदार साहब मुंहिंजी सलाह वठो त कुझु ॾींहं सब्र कयो, पाण बि थधा थियो सभई ऐं हिन बाह खे बि थधो थियण ॾियो। ईअं न थिए बाबा जो उन बुभड़ जो तो हिन पूरी हवेली ते अचे। माना कम सफ़ाई गावा थी वेंदा। न न न न न अॼु ई पिया थारी जूं कीअं अदा कई वा। अरे सालो थी वियो ई न त अहिड़ा सौदा हाणे जो ज़िंदगी भर यादि कयो। तो ही आवाज बुधो हाँ पुट लगे तो चोर सजे घर में आयो है ना पुट तू घबराए जेने
मां हिन घर जी मालिकियाणी ऐं हिन पुट जी मां आहियां। तूं केरु आहीं? जंहिंखे ज़ालिम समाज ऐं गुरबत ज़ालिम थियण ते मजबूर करे छॾियो। मूं वटि तो जहिड़ी मां हो जेका हमेशा मूंखे थधी छांव में रहण जी दुआऊं ॾींदी। हू मुंहिंजे लाइ छपर छांव आई कॾहिं उन दुआउनि जो पाछो हमेशा जे लाइ मूंखां खसिजी वियो। मुंहिंजी मां कैंसर जहिड़े मोज़ी मर्द मूंखां खसे वरिती। उहा मुंहिंजी जीजा मां मूंखां विछड़ी वई, हमेशा जे लाइ विछड़ी वई। हिन ज़ालिम समाज हुनजे इलाज जे ख़ातिर मूंखां पहिरियों खून करायो ऐं पोइ इहे लाशनि जे मथां कदम रखंदो हिते पहुतो आहियां। ही जख्म पहिरियों दफ़ो त नाहे लॻो। ये जख्म ॾिसी तोखे जनम ॾियण वारी कबर में तड़पंदी हूंदी। तव्हां माण्हुनि जे सीने में एतिरा जख्म छो ॾींदा आहियो? अजय ये हथियार वठ मूंखे गोली हणी छॾ। तूं वठ तूं हथियार तूं मूंखे गोली हणी छॾ। तव्हां ॿई छा पई सोचो? वठो ई हथियार मूंखे गोली हणी छॾियो। माता बिनी जो दुआरी आया जिंद सूरन में सा माणी मां तव्हां बिनी जी रातन जो निंड भी नहीं छुई। रातन जो निंड भी नहीं खलवारी सदा तव्हां बिनी जो सुकून में नहीं छॾियो। खुदा जे वास्ते मुझे हथनि खे ॾिसो। ये हथियार वठ मूंखे गोली हणी छॾ। तूं वठ ये हथियार मूंखे गोली हणी छॾ। मूंखे गोली हणी छॾ। गोली हणी छॾ।
मुसाफिर छो तो पुट्टे छोड़े चलो नना एडो वडो रिश्तो न छोड़, एडो वडो रिश्तो न छोड़ मां ये रिश्तो टूटते न थोड़ी सी सका तो कहीं भी गालता मुंह फेराए छलियो तो मां मरी हुई तुस मां मरी हुई तुस इनका बेहतर तो मां दुश्मन दिया था मार जीवना हाँ मां दुश्मन दिया था मार जीवना हाँ मां दुश्मन दिया था मारी वना ना पुट न असां तोखे वञण कोन ॾींदासीं तोखे माउ कोन्हे मूंखे पुट कोन्हे मुझे जिगर जे टुकड़े के साले दही कतर करे छलियो असांखे छॾे न वञ अच त मां पुट गॾिजी हिन दुखनि वारी राति खे ख़तमु कयूं छा थो सची हले पुत्र तू वे त मां तुझे जख्म खे बंद करण लाइ पट्टी खणी अचां अम्मा तोहरी खे पनाह छो ॾिनी आहे मुखे ॾाढो खौफ तो थे अम्मा ॾाढो खौफ तो थे मुखे मां माउ आहियां ऐं हू वीचारो दुश्मननि खां लिकंदो थो अचे ऐं मां पंहिंजे पुटनि खे मरंदे नथी ॾिसी सघे अम्मा तुंहिंजी ॻाल्हि सही आहे पर असां ज़िंदगी जो हेॾो वॾो धोखो खाधो हेॾो वॾो धोखो मां पंहिंजो जेके भाउ विञाए वेठी आहियां गुजरती न मौत जॾहिं हिनखे इहा ख़बर पवंदी त जंहिंजा ज़ख़म ये भरे थी उन ई हिनखे वॾो ज़ख़म रसायो आहे
महसूल में नुक़सान थियो अथव छा थियो छा आहे ख़बर में हा न वठे सालो थी पियो ई न तेड़ा सोटा रखाए यो याद करी एजाज खान तोर भाउ सजावल किथे आ नज़र ही नथो अचे। अरे यार अकबर खान इहो मुंहिंजो भाउ कंहिं कम जो ई कोन्हे। असां आहियूं सियासी माण्हू हिकु विक सोचे सम्झी खणंदा आहियूं पर सजावल ॻाल्हि खे सम्झे कोन थो। पहिरीं विक गणे थो पोइ थो सोचे। मां त खेसि सम्झाए थकिजी पियो आहियां। अॾे भेड़ी वेड़ी मोकिलीसि न त सम्झाएसि बाबा मां हेरा सम्झाए त समाज जे गवियो ॻाल्हियूं आहे ईअं सम्झाए ताना हाणे पलटा सम्झाएसि जे इहो नथो सम्झाएसि न त पोइ आऊं जो वेठो वञा मां सम्झायांसि न त सफ़ा कम ईअं थी वेंदा। अरे बकवास बंद कंदे या न पर सजावल आहे किथे काथे वरी काथे कम ई अहिड़ा अथसि हूंदो लोही शिखनि जे पोयां। हिननि खे बि बारीक में मोकिल जितां जो ऑर्डर हूंदो उते छॾींदासीं। जो बि बारीक में असां हिते ई रहंदासीं। ऐं हा तव्हां ॿई असांजी नौकरी ॾींदो केरु आई ॿुधाईसि। सुठो हिन में अथव त हिन जे उथण खां अवल ई हितां निकिरण जी कयो या कुंड वठी वञी वेही रहियो न त टंगुनि खां मंडा ऐं हथनि खां टुंडा थींदव। जेकर इहा ॻाल्हि आहे अहिड़े दादा खे असां में मौत ऐं मौत लड़ियो थी किथे खानो ऐं बशू आराम कंदा। केर आयो रे जो शींह जे पिंजरे में अची शींह खे ललकारियो था। सजावल नवां आहिनि तुंहिंजी ताक़त जी ख़बर कान अथनि थोरो सेक ईंदनि ख़बर पइजी वेंदनि। त पोइ न थे तूं पासे ते बीह ॾिस त हिननि जा हॾा केथो भञा हिननि जे हॾनि जा आवाज़ तूं पाण ई ॿुधंदे।
सजावल वरी शुरू थी वे तुझी सजा खत्म थियो में बाकी बदी रहा वरी 5 साल वरी जेल में होंदे 5 साल छा पर सिजावल 10 साल जेल में रहंदो एड़ा लूसी दवाई सिजावल के अख खणी ॾिसण इन जी जुर्रत के थिया वरी छा थियो छाते तुझो दिमाग खराब थियो सिजावल जेलर हमरान के औकात याद जा रखम सिजावल तू भला आजादी का पैसा रही जा अरे बस त 5 साल पूरा थिया थई वरी फशरी करे पंहिंजी सज़ा में इज़ाफ़ो करण थो चाहिए हाँ जेलर ये हकीकत ॼाणाई ॿाहिरि त मां पाण खे क़ैद में महसूस कंदो आहियां बाक़ी जेल त पंहिंजो घर आहे जेल में सिजावल जी बादशाही हलंदी आहे सिजावल जंहिंखे बि अखि ॾिसींदो आहे उन खां ज़िंदगी कसींदो आहे जेलर साहब अरे घणो थियो बाकी 2 ॾींहं बचा थई सज़ा में आराम सां गुज़ार न त सुठो न थींदई अदा वॾा हाणे केतिरो इंतज़ार कंदासीं मां त चवां थो भाॼाई खे हिन घर जी इज़त बणाए वठी अचूं हा जबर तुम्हारी भाॼाई यानी मुंहिंजी मंगल ज़रूर ईंदी इज़त बणिजी न रखेल बणिजे पोइ शुरूआत उन शहीद शहबाद जी छॾियल ज़मीन ते कब्ज़े खां शुरू कंदासीं शहीद शहबाज जी ज़मीननि ते कब्ज़े वारो कम मां कंदुसि मां ऐं पोड़ी हाजरा जे घरां मंग खे खणी अचण वारो अमल अमां कंदो इहा ख़बर अते वॾे खे न पवे छो जो अदो अकबर सूबेदार जी सलाह ते थो हले ऐं उन सूबेदार जी इहा सलाह आहे असां इन घर में वेठा रहूं हाँ तव्हां सही था चओ हाणे सलाहनि वारो सिस्टम ख़तम चाचा साईं हाणे असां उहो कंदासीं जेको असां चाहींदासीं असां शहीद शहबाज जे बाक़ी भातियुनि खां रत जा गुड़ा वाहींदासीं रत जा गुड़ा बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम लम यकुनिल्लज़ीना कफ़रू मिन अहलिल किताब वल मुशरिकीन मुनफ़क्कीन हत्ता तातियहुमुल बय्यिनात रसूलुम मिनल्लाहि यतलू सुहुफ़म मुतहरतन फ़ीहा कुतुबुन क़य्यिमातुन व मा तफ़र्रक़ल्लज़ीना ऊतुल किताब इल्ला मिन बअदि मा पुत्र कुरान शरीफ़ पढ़ंदो कर मुंहिंजे पढ़ण सां दिलि खे सुकून मिलंदो आहे अलाह अलाह कर कतल ऐं थोसाकुन में छा रखियो आहे हिन पाक किताब में वॾी ताक़त आहे पथर खे बि मेण करे छॾे अलाह ताला फरमायो जेकॾहिं क़ुरान पाक खे मां जबलनि ते नाज़िल कयां त उहे जबल रेसा रेसा थी वेंदा मना पर खबर मसात मिठड़ो मुझो कोठो नजर अचे बाबा सिजावल तुझे मसात तुझे आजादी खुशी में वॾो प्रोग्राम रखियो आहे राग रंग जो इंतजार था जो हलो वाह मसात वाह संभरण में एडियो तेरियो और एजाज खास करी भाऊ इंतजार पे लो करे शाबाश है मसात अकबर खानान मां केर कोन आयो आहे छद मसात
हुननि खे हिकु तूं वणी कोन थो इहो चवंदा आहिनि पहिरियों सिजावल कंदो आहे कमु पोइ वरी सोचींदो आहे छा कयो तव्हांजे मां कोन वणंदो आहे त पोइ इहा ॻाल्हि त पोइ वञी धूड़ पाइनि हल त असां पंहिंजी महफ़िल हली मचायूं कीअं यार हलो हलिया ही महफ़िल असांजे प्यारे दोस्त मुराद खान पंहिंजे मासात सिजाल खान जी आज़ादी जी ख़ुशी में सजाई आहे मासात सिजाल खान जे नाम असांजो ही कलाम एजाज ख़ास कहिड़ी अहिड़ो कलाम ॿुधा जंहिंजो जेल जा थक सफ़ा लही पवनि जहिड़ी सूरत तहिड़ी सीरत सजो सुहिणो आ सरकार जीअं गुज़रियो बाज़ार में जा सजी बरे पई बाज़ार गुल शेर सोलगी ते दिलदार कसे दिल खणी वयो सुणो आहे आयो हिन शहर में नो सुणो आहे आयो हिन शहर में नो हुस्न जा दीवाना किते विढ़ी न पऊं जहिड़ा थींदा वॾा जहिड़ा थींदा जहिड़ा थींदा वॾा जहिड़ा थींदा सुणो आहे आयो हिन शहर में नो सुणो आहे आयो हिन शहर में नो हुस्न जा दीवाना किते विढ़ी न पऊं जहिड़ा थींदा वॾा जहिड़ा थींदा जहिड़ा थींदा वॾा जहिड़ा थींदा इहो पखी आख़िर आयो आहे किथां पुछूं इहो पखी आख़िर आयो आहे किथां हुस्न जा दीवाना काथे विढ़ी न पऊं जहिड़ा थींदा वॾा जहिड़ा थींदा जहिड़ा थींदा वॾा जहिड़ा थींदा चाहे हूँ जहिड़ा थींदा वॾा जहिड़ा थींदा जहिड़ा थींदा वॾा जहिड़ा थींदा भूरो रंग अहिड़ो ॼण राज आहे हुन जी दिल अलॻि खे चाहे हूँ साम्हूं वेहे रुगो वेठा ॾिसूं था ॾिसूं साम्हूं वेहे रुगो वेठा ॾिसूं था ॾिसूं हुस्न जा दीवाना काथे विढ़ी न पऊं जहिड़ा थींदा वॾा जहिड़ा थींदा जहिड़ा थींदा वॾा जहिड़ा थींदा दीवाना काथे विढ़ी न पऊं जहिड़ा थींदा वॾा जहिड़ा थींदा जहिड़ा थींदा वॾा जहिड़ा थींदा सुहिणो आहे आयो हिन शहर में नो सुहिणो आहे आयो हिन शहर में नो हुस्न जा दीवाना काथे विढ़ी न पऊं जहिड़ा थींदा वॾा जहिड़ा थींदा जहिड़ा थींदा वॾा जहिड़ा थींदा जहिड़ा थींदा वॾा जहिड़ा थींदा जहिड़ा थींदा वॾा जहिड़ा
मासी ओ मासी छा थियो आहे साईं मां? यो फरजाना काथे आहे नज़र ई कोन पई अचे। हिते हूंदी दी, ॿियो काॾे ॾींदी? फरजाना ओ फरजाना छा थियो दी? कुझु खपाई छा? बस ईअं ई। फरजाना यो केरा भला? मेहमान चो ईअं ई वरी बि साॻी ॻाल्हि। बस बस मां वञा थी। जेकी तुंहिंजी मर्ज़ी हली पा। ॿुध पहिरियां त मां हिनखे कॾहिं न ॾिठो। हाँ ये काॾे वई? घर में मर्द नाही छा? न हाँ हाँ आहे न, मुंहिंजो बाबा आहे पर हू कंहिं कम सां ॿाहिरि वियो आहे। बाबा आहे ॿाहिरि वियो? लगाए ज़ोर। कैसी तई मायने बनी खा यो राज लिखाई दस छनो जो के सजाई बुधाई छदे कैसी तई जिनके धोखे में रखा दस कैसी मां का बाजी जवान पुट आई का भेण जे आसु उम्मीद जो कातिल आहे मुखे उनन के सच बुधाइणो पवंदो पर सच बुधाइण खां पोइ थींदो छा? या तो मुझे गिरफ्तारी या मुझे मौत आई उन को खाता ना 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 ये कौन थी जिन मुझे आता शाहबाज के मारा है ओहे मानो उन जी मां आई भेण के नुकसान पहुंचाए सकता इन करे इन राज के देश तई राज रखणो पवंदो जैसी माण्हू ज़ाहिर जेके शाहबाज जे क़त्ल जो सबब पढ़िया हा मूंखे चुप रहणो पवंदो। हाँ मां तव्हांखे जॾहिं खां वठी ॾिठो आहे त तव्हां उदास ऐं परेशान हूंदा आहियो। छा ॻाल्हि आहे? ये उदासियूं ये परेशानियूं पाण जूं ऐं शायद ये मुंहिंजी मौत ताईं मूंसां गॾु पोइ त तव्हां इहो बि ॿुधो हूंदो त ख़ुशियूं विरहाइण सां वधंदियूं आहिनि ऐं ॾुख ॿुधाइण सां घटिबा आहिनि। न ही मां ख़ुशियूं कंहिंखे ॿुधाईंदुसि न ही कंहिंखे मां पंहिंजा ॾुख ॿुधाईंदो आहियां छो त मां अॻे ई मुस्कुराईंदड़ चेहरनि खे लुड़क ॾियण जो सबबु बणियो आहियां पर हाणे मां इहा ॿीहर ग़लती न कंदुसि
ऐं जेकॾहिं तुंहिंजे मिलण सां कंहिंजी ख़ुशी ॿीणी थिए त कोई बि इनकार कंदो। पंहिंजी राह मटायो है, छो त मुंहिंजी राह में कंडा ही कंडा है। जो मुंहिंजी राह ते हलंदी है न त पेर छिलजी पवंदई। तुंहिंजे राह जे कंडनि खे मां पंहिंजी अखियुनि जे पिंबड़नि सां साफ़ कंदसि। खांदा बाई पुट मान वठ मेरे लाच तू ही तारे की वन
जीजा जैन तुझे घर में क्या बता दिया है वो ये जो ने क्या मत खे रोकी दो निकरिया पड़ी मुझी मंग मुझे हवाले कर दर खोलियो मुझे भाजी जन्या आया दर खोलियो अशु रशीदे मजो दर खोलियो छा मुझी कुआर तैयारी करे अदा गलती दा सांजिया ना असा मासी के बुधायो सी कोन त कुआर के तैयार करे विहारे खेरा मासी तू सर कुआर दे लाओ तसा पाण लहंदासी हिया ता हा ता मतलब बता हानी तो संदर हने पोंदो हाँ मां इता संदर पर इन बारूद जी बोली सा
विदुस अमा ये हरगिज़ तो न विदुस अकबर खान जी हवेली के खंडर बढ़ाए को विदुस न पुट न जिद न कर इता हलियो वन जिद तू थी करी तू थी जिद करी है मड़ मां न छो जिद न किया एकड़ो तो पुट मराई चुकी है बे के मरंदे नथी दिसी सका जे करे वाकई मुखे मां समझी तो तही मुझे हुक्म अथई अमर जो हुक्म अखिन ते रबड़े माता का परे कोन विदुस इते ही आस पास हो तो अकबर खान पंजा पुट मारे पंजो पाण के तुम मरी जो सदन ओके इहो बुधायो त बाबर जाबर संगत बियो केर हो केर हुआ काडे विया किथा आया हे देविया असा के का खबर काने कम थी वने गावा अरे तू बाकी कमदार तेरे कम जो असा जा हमरा मारे तू कुछ कोई खली भी तो मत जो साहन पड़ी अदा फेंका छड़ा जावलो ए मुझो सालो तई सालो ये जो साह तो कडी अकबर खान तलत चाहती मां तो खई मारे छजा सजावल खान जखे बख न थींदो उन खां पंजी जिंदगी कथींदो तू चयो हो न अकबर खान सजावल कम जो ना है ही पेरिया कंदो आहे पोइ सोचींदो आहे सोच सजावल सही कंदो उन्हनि असांजा 2 लेट आया असांखे उन्हनि जा 4 लेटण घुर्जन लेटाईंदा सोन अनवर खान लेटाईंदा सोन तो साहब जी साहिबी ॾिठी कान्हे का जेके जाबर ऐं बाबर सां गॾु विया हा न ऐं वापसी बची आया उहे ई त गवाह आहिनि जाबर ऐं बाबर जे मौत जा अहिड़ो नोर गिची में विझंदो सान जो साह सुकाए छॾींदो सान साहब गवाह ऐं सबूतनि जो मोहताज कानून हूंदो आहे जो मूंखे परांद में सॼो ॻोठ मारणो पियो त सॼो ॻोठ मारींदुसि सजावला तरस बाबा तरस पहिरियों इंस्पेक्टर खे कार्रवाई करण दे सूबेदार जे आसरे त अॻु में बि तव्हां लॻा हो छा मिलियव बाबर ऐं जाबिर जा लाश कि तव्हांखे कानून जे सहारे बीहणो हो त पोइ तव्हां मूंखे छो घुरायो बाबा सिजावल खान तू समझी छो कोन थो बाबा माई हाजरा इंस्पेक्टर जी मां आहे ऐं बाबा इंस्पेक्टर जे घर जे भरिसूं क़त्ल थिया आहिनि थी सघे थो त फिल्म उबती सरदार अकबर खान जी गिची में पइजी वञे बाबा थोरो तरसो बाक़ी ॻाल्हि असां खां चढ़ी वई त पोइ तोखे बाबा मोकिलियो ॾींदासीं अदा साईं हे बि तो वारी सियासत जी ॻाल्हि थो करे इंस्पेक्टर सही थो चवे सजावल खान असां पहिरियां ई बाबर ऐं जाबर जी बेवकूफ़ी जी सज़ा कटियूं पिया था उन करे कानूनी कार्रवाई करण दे पोइ तोखे बि मोकिलियो ॾींदासीं ॾंद खाई अची ॾाठनि साल लॻा अथव पोइ बि अकुल रननि वारो कयो पंहिंजो शौक़ु पूरो सिजाल खान वॾनि जो कॾहिं कॾहिं चवण वठिबो अखर अहिड़ा ई वॾनि खां खट खाली सही आहे वाह वाह कम थी विया हाणे गावा अरे मां नथी अचे सालो थी पियो ई त अहिड़ो पहुचणो आहे यादि कर माही तोखे साहब जी साहिबी जी ख़बर ई कान्हे हाणे सही सही ॿुधाए त वॾेरे जाबिर खान ऐं वॾेरे बाबर खान ऐं उन जे साथियुनि खे क़त्ल करण वारे खे किथे लिखायो अथई या पूरे घर जी तलाशी वठां न सूबेदार घर जी तलाशी मां तोखे वठण कोन ॾींदसि
बाक़ी कातिल मां तोखे पेश कंदसि। कातिल हाजिर है सूबेदार। माई ही कातिल नाहे पर आलाए कतला। पंहिंजी इज्जत बचाइण लाइ बारूदीन हथियार मां निकितो जेके मुआ उहे बेगैरत जेके मुंहिंजी धीअ खे खणण आया हुआ ऐं को बि कानून पंहिंजी इज्जत जी हिफ़ाज़त करण वारे खे को बि सज़ा कोन ॾींदो। तो जेकॾहिं सरदार अकबर जे ख़िलाफ़ पर्चो न कटियो त यादि रखजांइ IG खां वठी वॾे ऑफिसरनि ताणी जवाब तूं ॾींदे। मूंखे यकीन आहे त सरदार अकबर खानी मुंहिंजे भाउ इंस्पेक्टर शहबाज खान जे क़त्ल में मुलविस आहे। जेकॾहिं तव्हां समुंड में रही मगरमच्छ सां वेर रखणु चाहियो था त पोइ मां उन में छा थो करे सघां? पर माई तोखे साहब जी साहिबी जी ख़बर ई कान्हे का। तोखे ज़रूरी कार्रवाई जे लाइ थाणे ते हलणो पवंदो। साहब थाणे ते हली हिननि खे तुंहिंजी साहिबी दसूं था। सूबेदार ही तूं छा थो चईं? अदा खेरल जेकॾहिं शहीद मुआफ़ जी मां जो क़दुरु करण जो तरीक़ो कानून वटि इहो आहे त इहो ई सही। हलो सूबेदार। भेण आदरा तूं को बि फिक्र न कर, मां बि तोसां गॾु थो हलां। चाचा अम्मा बाबा तूं फिक्र न कर, अलाह भली कंदो बाबा। जुल्म थी वियो। अम्मा ये दीवारनि त ख़ैर आहे न? खैर नाहे शेर, अम्मा हाजरा खे इंस्पेक्टर थाणे ते वठी वियो आहे। छा चई? हा ख़बर पई आहे त सरदार अकबर खान जे चवण ते इंस्पेक्टर अम्मा खे फासाइण थो चाहे। माना त फसाद जी पाड़ अकबर खान आहे। पर साइमा सभ खां पहिरीं मां इन इंस्पेक्टर जो सिर खणंदुसि ऐं पोइ अकबर खान खे मिलाईंदुसि उनजे हरामी पुटनि सां। हाँ इंस्पेक्टर, मूंखे इंस्पेक्टर शहबाज जे घर में जेका वारदात थी आहे उन लाइ हिते मोकिलियो वियो आहे। सर मां पाण वञी केस जी जांच में आहियां। हे आहे शहबाज जी मां। इंस्पेक्टर तुझी तबियत त ठीकु आहे न? ॾोहारनि खे वठी अचण जे बजाए फरियादी खे वठी आए।